अचो अजो के हिन शाम के रंगीन बनायूं। भाऊ प्लीज भैया बाहूं छोड़े वियो। मूंखे धंधे ते असर पवंदो। मुंहिंजा शटर मसां जा मथे कयो आहे। अञा ॿुहणी बि कोन कई आहे, हुन खां पहिरीं तव्हां ॿाहूं ॿधी वेहंदा। हाँ साईं। एक दफ़ो ये प्रोग्राम ते वियुसि। मूंखे घणा अनुभव थिया आहिनि प्रोग्रामनि जा। मां 22-23 साल जो बि कोन आहियां, 38 सालनि खां त ॻाईंदो आहियां। हाणे बाक़ी उमिरि तव्हांखे लॻाइणो आहे अंदाज़ो त हीउ सरगी आख़िर घणे कलाके जो ॼावल हूंदो। 38 सालनि खां त ॻाईंदो आहियां स्टेज ते। ऐं सचमुच उन में तव्हां जूं दुआऊं जेके तव्हां जहिड़ा आशिक न हुजनि त परमानंद जहिड़ा ॻोल्हिया बि न लभनि। सिधी सी ॻाल्हि आहे। मां अॼु तव्हांखे पंहिंजे ज़िंदगीअ जा कुझु अनुभव तव्हां सां शेयर कंदुसि जेके जया सां शेयर न करे सघो आहियां। जया माना मुंहिंजी घरवारी अथव। इहो हा ॿिए कंहिंजी बि थी सघे थी, पर मुंहिंजी घरवारी जो नालो ई जया आहे। न साईं पर्दा ढंढ में उहा जया पर्दा। हीअ ॼण हनुमान जी गदा। हा फ़र्क़ु एतिरो आहे। ये टुन जो टियों अवतार आहे। नालो भले जया पर्दा अथसि पर आहे गदा जहिड़ी। हिकु दफ़ो साईं हा प्लीज़ लेडीज़ एंड जेंटलमैन। ठीकु आहे न मां वाह मुंहिंजी अधी केॾी हा हा ॿुधनि पिया न ॿुधनि पिया। हिकिड़े ॾींहुं वणे पई न ॻाल्हि अम्मा। हा बसि ठीकु आहे। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी घरवारी जया ईअं चरी भाईंदी बा भॻवान जो कसम, मुंहिंजे बच्चनि जो कसम हो, रोज़ी रोटीअ जो कसम। हीअ रोज़ी रोटी हिन जो कसम भाईंदी बा कंदा बाग़ी। पर हाणे दिमाग़ आहे न सभु कंहिंजो पंहिंजो आहे। जेॾी महिल भॻवानु अकुल पे विरायो हीअ चंडी परणु खणी वञी पहुती चेॾे जेसी घर मोटे रस्ते ते वेही वियो। हाणे केॾां कम ॾे भाईंदी बि घणो आहे पर केॾी केॾी महिल घोटा बि ॾींदी आहे। ऐं इहा बि हक़ीक़त जेको प्यारु ॾिए थो न उनखे चमाटुनि हणण जो बि अधिकार आहे। पर चवंदो आहे चंडी पासीरियूं हण न, माण्हुनि जे साम्हूं छो थी हणी। चमाटूं हण मां त हिरियल आहियां। मां छा हर को दुनिया जो कोड़ो मर्द ॾेखारियो जेको घरवारी जे अॻियां मर्दानगी ॾेखारे। मर्दानगी ॿाहिरि घरवारी जे अॻियां सभु को गापो अथव। हा हा हू चङा भला मर्द ॾिठा आहिनि भॻवान जो कसम। चङनि भरनि जा पोल खोले छॾिया हिते। हा हा पोल छा सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़े ॾींहुं हा हिकु हा प्लीज़ भले तव्हां पंहिंजो आनंद बि वठंदा अचो पर हेॾां थोरो ध्यानु ॾिजो। जेकॾहिं 80% माण्हुनि जो बि हेॾां ध्यानु हूंदो न त मुंहिंजो 20% ते ध्यानु कोन हूंदो। मां ॾिसंदुसि रुॻो 80% खे। हिकिड़े ॾींहं था मुंहिंजी घरवारी जो मूं ॾे फोन आयो। चई हेॾां छा आहे मुंहिंजी होॾां। चई रिलायंस निकितो आहे। मुंहिंजो निकितो आहे छा? किथां निकितो आहे? को ॿिर मां निकितो आहे छा? ये चंडी निकितो आहे त निकितो। रिलायंस त धीरू भाई अंबाणी चई पंहिंजो गुजराती भाउ आहे न। मुंहिंजो छा कयूंसि? चई 3350 रुपए में फोन थो ॾे। 10,500 वारो इंस्ट्रूमेंट त लस त वठो। 600 रुपया रुगो महीनो भाड़ो वठो न। मुंहिंजो छो तोखे घुर्ज कहिड़ी घर में पई हूंदी। घर में 2 फोन आहिनि।
वरी ऑफिस वेंदी ऑफिस में 3 फोन अथई तोखे धीरू भाई जी घुर्ज कहिड़ी जी धीरू भाई जी न रिलायंस मुझे छा कंदी छा चंदी जने तुझे फोकट में कम वेठा थी न पैसा छो थी खर्ची जी न हफ्ते का पोइ आयो भाई 500 में खणो चेड़ा हाणे तो 500 में मुझो जिन 500 में दी नहीं दो ची पर वरी महीने जो तो भाड़ो भी कोन दो वठे रेंट माफ महीने जो किरायो माफ अरे मुझो जया छड ची त ओ कूड़ थोड़ी ॻाल्हाईंदो ऐं पाण त मरी विया पुट थोड़ी ने हा भाई ठीक है ची हिकिड़ो वठी दियो न मुझो जया पंहिंजो कम कहिड़ो छोकिरे वटि आहे मोबाइल मूं वटि आहे मोबाइल घर में 2 फोन आहिनि दुकान ते 2 फोन तुंहिंजे ऑफिस में 3 फोन आख़िर घणा फोन वरी 2 ॾींहंनि खां पोइ आयो अख़बार में भई 500 में 2 फोन ऐं महीने जो भाड़ो माफ़ चई हेॾा हाणे त मुंहिंजो कसम अथव मुंहिंजो वठि भॻवान कसम 500 में 2 फोन वठी हिकिड़ो जया जे कर्मनि में हेमांसि उन मंगलसूत्र वांगुरु ॻिचीअ में थो ॿियो वरी मूं हीअं मंगलसूत्र वांगुरु ॻिचीअ में थो चंदी फोन जो आयसि ओॾी महिल ई चालू थी वई जिन सां न ॻाल्हाईंदी उन्हनि सां बि ॻाल्हाइणु चालू कई हई मूं रिलायंस वरितो आहे हा सुधा मुझो नंबर 311 844 थी हाँ जेको कंदी माना कंपनी उनखे ॿुधाए छॾी पूजा खे ॿुधाए मुंहिंजो नंबर हाँ चंदी 3 कलाक फोन ते ॻाल्हाए जिन सां कोन ॻाल्हाईंदी हुई ॿियो त ठहियो माइटनि में फोन करे न छो जो ख़बर हुअसि भाड़ो ई कोन अचिणो भाड़ो कोन ईंदो चंडी जेको ॻाल्हाईंदी सो त किरायो ईंदो माइटनि सां ॻाल्हाइण वे त भई तारीख़ मटिजी वञे तेसि ताईं तन चंडी ख़बर न पए हा 8-8 10-10 कलाक हिकु दफ़ो त रोटी हेॾा खाऊं अलाए किथां फोन आयसि फोन अटेंड कई 12 मिंटे में छॾियईं मूं भॻवान खे यादि कयो मुंहिंजो भॻवान चंडीअ 1.25 महीने में पहिरियों दफ़ो मूं ॾिठो आहे चंडीअ फोन आयो आहे माना 12 मिंटे में फोन छॾियो अथई त मां ख़ुशि थी करे पुछियोमांसि मुंहिंजो जया सुभाणे मूंखे 2 किलो पेड़ा चाढ़ण हंची कंहिं ते मुंहिंजो हनुमान ते चई छो मुंहिंजो त पहिरियों दफ़ो 12 मिंटे में फोन छॾियो आहे कंहिंजो फोन हो अची रॉन्ग नंबर हो लगन लत दी चंटाल रॉन्ग नंबर ते 12 मिंट केर पुॼे पर हिकिड़ी ख़ानदानी आहे मां राति जो भले किथे माना पालनपुर में रुगो हुजां पोइ राति जो 2 बजे घर पहुचां 3 बजे पहुचां इहा हुनजी ख़ानदानी मां कोन विसरंदुसि छो मां औलादी माण्हू आहियां राति जो 2 बजे भैया घर पहुचां तव्हांजो कसम चंडी मूंखां सवा कोन खाईंदी आहे भले 2:30 बजे पहुचां 3 बजे पहुचां घर अम्मा न हक़ीक़त अथव वखा सड़िया पिया आहिनि न राति जो 3 बजे घर पहुचां तॾहिं बि मूंखां सवा रोटी कोन खाईंदी आहे उनजो कारण आहे जॾहिं मां पहुचां रधियां हिकु दफ़ो त कमु ओढ़ो अची थियो 9:30 हो मां 9:30 ताईं घर पहुची वेंदो आहियां 9:30 दुकान मंगल करे 9:15 रस्ते ते हिकिड़ो माता जो मंदरु आहे उतां दर्शन करे पोइ घर वेंदो आहियां माता जो दर्शन करे घर पियो थो वञा त रस्ते ते हिकिड़े मुंहिंजे दोस्त जी होटल आहे खाधे जी होटल माया परोठा हाउस सत्संगी माण्हू आहे उनजी नज़र पइजी वई परियां भई भगत वञेरो चई भगत चई भगत मूंखां का भुल थी वई आहे छा बेड़ी तरह तूं 7 महीने खां मुंहिंजे दुकान ते तो पहिरीं कोन रखियो आहे हले 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 अरे अच वेह त सही दुकान ते जीअं धणीअ जे दुकान ते चढ़ियुसि चई मुंहिंजे दुकान तां पेर घुमाए मुंहिंजो मां सॼो शरीर तो घुमाए वञई अदा चढ़ी वियुसि उन दुकान ते जीअं उन दुकान ते चढ़ियुसि थोड़ी देर खां पोइ कलाक सवा कलाक ते वेही रहियसि न ख़बर कोन पई भाई किथे वेठो आहियां त जया खे त ख़बर न त हिन जिन जे गिचीअ में मंगलसूत्र पियो आहे
तो चंदी फोन वॼाई चई हेॾा किथे आहियो 11:15 त थिया अथव घर कोन्हे अचिणो रड़ करे जो ॻाल्हाई त मुंहिंजो हा वेही रहियो मां पंहिंजे सुर में अची मुंहिंजो जया कुदरती बात मां ईअं निकिरी वियो चई किथे आयो किथे मुंहिंजो जया मंदर में वेठो आहियां हाणे चई गुॾीअ जा मंदर में वेठो आहीं चऊं घिंड वॼाए हाणे घिंड किथां वणिया हुते सभु होटल ते भॻवान जो कसम उन खां पोइ जेके बाइक जूं चाबियूं न मुंहिंजो उन जेको की चेन रखियमि उन में घंटी रखियमि बाक़ाइदे हा घंटी भई केॾी महिल चए घंट वॼाए छप करे त वॼायां सोदा अहिड़ी मुंहिंजी जया अचो ही हिकिड़ो 1.5 साल पहिरीं जो किस्सो ॿुधायां तव्हांखे हा चंद्र भैया खे ख़बर आहे 1.5 साल पहिरीं मां महेश चंद्र मास्तर चंद्र जो पुटु तमामु सुरीलो गायक असांजे खानदान में अहिड़ो को खानदान माना गायक कोन थियो मां त कुदरती ॼमी पियुसि हा उन यार सां गॾु मां वियुसि हिन यूरोप जे टूर ते इहो स्पेन लंडन हॉलैंड जर्मनी फ्रांस एॾे प्रोग्राम हुआ महेश चंद्र जो वॾो भाउ मिस्टर गोपचंद्र उहो उतां अमेरिका खां आयो असां 4 ॼणनि जो ग्रुप वियासीं हुते हाणे ॾिसो ध्यानु ॾियण जी ॻाल्हि त जीअं हुते स्पेन में पहुतासीं सेप्टेंबर जी ॻाल्हि आहे त सेप्टेंबर में तव्हांखे ध्यानु हूंदो ई जेके श्राद्धनि जो महीनो सेप्टेंबर थींदो आहे त हाणे घर में त घणेई असांजे श्राद्ध थिया पर कंहिंखे खारायूं पर माउ पीउ खे असीं चारई भाउर अलॻि अलॻि खाराईंदा आहियूं सो जया खे उतां फोन कयोड़ी जया बाबा जो श्राद्ध ॿियो नंबर अथई यादि करे न्याणीअ खे खाराइजांइ बांभण खे बि थाली भरे ॾिजां चई ताईं छुटायो मां उते जया कुदरती बाबा जो श्राद्ध ई खाराइण भुलिजी वई चंडीअ खे शाम जो 4 बजे यादि आयो चई भाई त अॼु बाबा जो श्राद्ध हो सो चंडीअ मुंहिंजी भाभीअ खे जयपुर फोन करे पुछी चई भाभी बाबा जो श्राद्ध कॾहिं आहे चई मुई अॼु त हो चई हा अॼु हो तो कोन खारायो छा चई न भाभी मां त भुलिजी वियसि चई भुलिए त भुले जो भॻवानु उन में छा कबो था भुलिजी वई ठीकु आहे पर हाणे उमास अचे भई सर्व पितरी उमास 6 अक्टूबर ते उन ॾींहुं महाराज खे बि खाराइजां 5-7 न्याणियूं बि खाराइजां चई चङो अदा जेॾी महिल 6 अक्टूबर अचणो आहे 5 अक्टूबर ते मां ई अची वियुसि मूंखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी चई हेॾा चङो थियो तव्हां अची विया मां त बाबा जो श्राद्ध ई खाराइण भुलिजी वियसि हूअं ई बि मुंहिंजी बाबा सां जीअरे किथे पवंदी हुई तई अची विया न पंहिंजे हथ सां पिणे खे खाराए मुंहिंजो ठीकु महाराज खे फोन कयो मुंहिंजो महाराज स्वामी सुभाणे बाबा जो श्राद्ध खाराइणो आहे चई श्राद्ध त तूं चई तुंहिंजो खाई वञा यार पर तुंहिंजी जया यार ॾाढी खचट कंदी आहे उहो ॾाढी गील ॾाढी कंदी आहे ऐं सुभाणे असांजो आख़िरी श्राद्ध हूंदो आहे मन उन ॾींहुं त महाराज ख़बर अथव किन खे अध में छॾींदा आहिनि किन खे पंध में छॾींदा आहिनि अॼुकल्ह त महाराज मई डायरेक्ट टेलीफोन ते श्राद्ध खायो छॾीनि हा गुरूअ कसम हलंदे रस्ते हिकिड़े हथ सां स्कूटर पिया हलाइनि हिकिड़े हथ सां श्राद्ध वेठा खाइनि फोन ते ॾकणा ॾियारे मोकिलिजां महाराज खे फोन कयुमि त महाराज चए यार मां त अचां ऐं परमानंद तोसां ॿधल आहे पर तुंहिंजी घरवारी यार गीहल ॾाढी कंदी आहे इन करे जेॾी महिल तुंहिंजे घर न सभु आइटमूं तयारु थी वञनि ओॾी महिल प्लीज़ मूंखे फ़ोन कजां न यार मां 5 मिंट में तुंहिंजे घर पहुचंदुसि मुंहिंजो ओके सुबुह जो 9:40 थिया जया मूंखे फ़ोन कयो चई झटि कर मूं महाराज खे फ़ोन कयो मुंहिंजो महाराज चई अचां पियो 5 मिंट में महाराज अची पहुतो
पर महाराज रस्ते में इहो पुछई चई आसण विछाए रखियो अथई मुंहिंजो हा चई सभु आइटमूं तयारु आहिनि मुंहिंजो हा जया पुछो कंहिंजो फोन हो मुंहिंजो महाराज जो पुछे वेठो भई मूंखे तकड़ आहे उहो आसण विछाए रखियो अथई चई अचण ॾिस गुॾीअ जे खे जीअं महाराज घर में पहुतो घर जे ॿाहिरि बीठो परियां रड़कई हरिओम ए जी हलिया महाराज हलिया 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 वे हलिया तकड़ अथई न वे महाराज वीचारो वाइड़ो थियो चई नई डिजाइन में श्राद्ध कराए माठ करे वेही रहियो चई कढ कढ इहे खुर ॿाहिरि कढ इहे खुर धोइणा आहिनि महाराज चयो पुट कोई ढगो ढोर ॾिठो अथई छा जो खुर पई कढाई ही पुट असीं ब्राह्मण आहियूं असां ब्राह्मण जा चरण चई ॿुॾावा जा चरण जेके अथव कढिजो तकड़ में ॿाहिरि मूंखे धोइणा आहिनि वीचारो महाराज कुझु ई सघियो कोन चई पुॼी कोन सघंदुसि परमानंदी कोन पुॼियो मां छा धूड़ मां पुॼंदुसांसि भॻवान जो कसम वीचारे ॿई पेर खणी अॻियां वधाया जया चंडी अंदरां वई पाणीअ जो लोटो खणी आई हथ ॿोड़े ॿ छंडा हिकिड़े पेर ते उछलींसि ॿ छंडा ॿिए पेर ते उछलींसि नेपकिन उछले ॾिनईसि महाराज खे चई उग मां रोटी खणी थी अचां महाराज वाइड़ो चई मुंहिंजो पई श्राद्ध खाराइजां पर कुझु कोन जया बि खणी अची रोटी खाधे जी प्लेट ॾिनईसि कर्मनि में अची वठ झटि कर कांगवास कढ अरे कढ महाराज वीचारे कांगवास कढी नो जया खे जया हयो मुंहिंजे कर्मनि में चई वञ पिणे खे खाराए अच मां चढ़ी वियुसि टेरेस ते हाणे पियो ॻोल्हियां पीउ किथे आहे सभु कंहिंजे टेरेसुनि ते कंहिंजे टेरेस ते 8 कांग वेठा आहिनि कंहिं ते 10 कंहिं ते 12 मां रड़ियूं कयां कांस ॾेखारियां पियो चिबड़ा पियो ॾियनि कांकनि खे कांस हराम जो हिकिड़ो कांग मुंहिंजे चोट ते अचे ऐं चंडा ॿियनि जी टेरेस ते वेठा मुंहिंजे ते हिकिड़ो बि न 15 मिंट थी विया नेठि हेठां चया रड़की ए चई कांकवास पाण पियो खाई छा हे मुंहिंजो चंडी मां छो खाईंदुसि कांकवास त कांकनि लाइ अरे चई महाराज जी रड़ पई पई झटि कर अच चंडी पाण चढ़ी आई चई जलेबी ठही रुगो हथनि में हाँ खाराए न पिणे खे मुंहिंजो किथे आहे हैफ़ अथई पीउ खे नथो सुञाणी हेॾा कांग वेठा आहिनि मुंहिंजो हाणे आहिनि त सभु कांग पर मुंहिंजे मूंखे कहिड़ी ख़बर हिन में मुंहिंजो पीउ कहिड़ो ऐं ओरिजिनल में मुंहिंजे पीउ जो रंग अहिड़ो थोरी हो इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे भेण जंहिंजो केरु बि गुज़ारे उनखे थियणो कांग ई आहे हा न को केरु झिरकी ठहे न को केरु हंस ठहे हड़ई कांग हाणे मां सुञाणा की जया जी तरस मां थी ॻोल्हे ॾे सो चंटीअ हीअं करे लिया पाता ओ ॾिसूं समूह मुंहिंजो किथे आहे अरे ॾिस जॾा ई समूह कोन एंटीना जे मथां जोड़ो कांगनि जो वेठो आहे मुंहिंजो हा चई अम्मा बाबा अथई इन्हनि खे सॾु करीनि न भागी तो कीअं सुञातो त इहे ई अम्मा बाबा आहिनि चई कॾहिं बि बाबा जे जीअरे कॾहिं बि बाबा अम्मा खां सवाइ घर खां ॿाहिरि निकितो मूं चयो न चई अॼु माणे खे वठी आयो अथई सॾु करीसि पाणे खाईंदई रखियोसीं लही आयासीं हेठि महाराज वीचारे ॿ खाधियूं चई परमानंद मां वञा थो जया जया चयो महाराज इहे केॾा वेंदा हे मां जेका खीरणी ठाही आहे उहा केरु पीअंदो महाराज ॿाहिड़ो थी वियो चई पुट पोइ झटि में आणे ते थोरी वठीअ में जया वई अंदरि रंधिणे में कोसो ई कोसो हेॾो सारो कटोरो डायरेक्ट गैस तां लाहे खणी आई पकड़ सां झले चई वठ महाराज ए वठ महाराज ए वठ अरे पुट रख ठरे बाको ॿारींदी आहे मुंहिंजो रख चई न मुंहिंजो सहुरो अहिड़ी पीअंदो अरे चंडी तॾहिं त उहो मरी वियो रख 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 ठरे ये चई महाराज पी अड़े चई रख महाराज वीचारे छा नैपकिन होसि न उहो चवणो करे हथ ते रखी जया वो कटोरो रखियसि उन ते महाराज हिकिड़ो चिमचो भरियो हिकिड़ी फूक ॾिनई फूक ॾिनई न त जेको चिमचे में खीरणी सा हारजी वई वापसि लोटे में उन में कटोरे में 4-5 दफ़ा ईअं थियो नेठि जया न्यारियोसीं महाराज सॼी उमिरि खाधा बि श्राद्ध अथई
पर अॼु ताईं अञा खीरणी पीअण जो अकुल कोन आयो अथई। फीटर में विझी ॾेई चई न पुट कोसी आहे न बेटा छा कयां। अरे चई वो पंखे में सुकाए न। महाराज वीचारे चिमचो भरे पंखे जे हेठां झले बीह रहियो। 2 मिंटे खां पोइ चिमचो विधई वात में, फिकी फोग जहिड़ी। महाराज आंटा ई सड़ी आहे। चई कुंवार लॻे थो पुट तूं हुन में खंडु विझणु भुलिजी वई आहीं। चई भुली वरी दूर मां आहियां, मूं विधी किथे आहे। चई छो पुट। चई बाबा खे डायबिटीज़ जो हुई आई मुई तुंहिंजे सहुरे खे डायबिटीज़ हुई मूंखे आया। वो चई महाराज चई त अॻे साल खां तुंहिंजो बि श्राद्ध खाराइण चालू कयां। चवंदा बि आहिनि हक़ीक़त बि आहे। असीं जॾहिं ॿार हूंदासीं, तव्हां ऐं मां जेके हिन वक़्तु मूंसां गॾु हिते वेठा आहिनि, मुंहिंजे एज वारा, माने जेके ज़रे घटि 50 खे लॻा हुजनि, असीं जॾहिं ॿार हूंदासीं तॾहिं असां में भोलोपन हूंदो, बुद्धि कोन हूंदी, भोलोपन वधीक हूंदो। असां कंहिं बि ॻाल्हि खे बिल्कुलु नॉर्मल वे में खणंदासीं। अॼुकल्ह असांजा औलाद आहिनि न, ऐं असांजे औलादनि जा बि औलाद आहिनि, उहे लॻे थो त असांजा बि के बाबा आहिनि। माना होशियारी केॾी, कहिड़ो डिफरेंस अची वियो आहे। मूंखे यादि आहे असीं नंढा हूंदासीं साईं, स्कूल वेंदासीं, माउ पीउ खे पेरे पवंदासीं, माउ खे पेरे पवंदोसि, 6:45 बजे स्कूल निकिरंदोसि, माउ खे पेरे पवंदोसि, पोइ माउ चवंदी पुट पिणे खे पेरे पियो ई। अरे बाबा त सुम्हियो पियो आहे न। पुट उहो सुम्हियो पिया, तूं त जागी पियो जॾा। तूं छो थो सुम्ही, तूं त पेरे पई वञीसि। भॻवान जो कसम पेरे पवाए सुतल पीउ खे पोइ अमा ॿाहूं खोले वियो प्लीज़, धंधे ते असरु पइजी वियो आहे। माफ़ कजो मुंहिंजी भेण, प्लीज़। वरनि जी बिस्मिल्लाह आहे, ईअं तकड़ में कोन वेंदी। वाह मुंहिंजी अमड़ नियाणी। हा साईं, हा हा सो सही ॻाल्हि आहे। असांजी माउ पीउ खे, सुतल पीउ खे माना पेरे पवाए पोइ मोकिलींदी। अचो साईं असांजी चोए। मुंहिंजो छोकिरो अञा ॻाल्हाइणु सिखियो, हींअर त 24 साल जो ढॻो आहे। 10 महीने अञा कोन ॿार अञा चुरंदो आहे। 10 महीने थी पोइ ॻाल्हाइणु सिखंदो आहे, मम्मी पप्पा चवणु सिखंदो आहे। भॻवान जी कसम वेंदासीं दुकान ते, सुबुह 9:30 दुकान खोलण लाइ घरां निकिरंदुसि, भॻवान खे पेरे पई, मुंहिंजो छोकिरो सुम्हियो पियो हूंदो। भॻवान जी कसम सुतल पुट जा हथ खणाए भूंडा ॾियारींदी। पुट मिठू पप्पा वञनि दुकान ते, पप्पा सां टाटा करनि, सुतल पुट जा हथ खणाए भूंडा ॾियारे मोकिलींदी। पोइ धंधा धूड़ मां हलंदा। ॾिसो फ़र्क़ु। असीं माउ पीउ खे पेरे पई पोइ स्कूल वेंदासीं, ॿार असांजा बि स्कूल वञनि था। माउ ॾाढो संभराए ठाहे फर्स्ट क्लास हेडूं बेडूं मखे, क्रीमूं पाउडर मखे, वरी तव्हां हिकिड़ो रुमाल बि चंबड़ाए छॾींदुसि कांटे सां, मथां 2 चई का गिग वहे चई छॾींदुसि पुट न सां उगजई। टायूं बायूं पाए छोकिरे खे संभराए, छोकिरियो बस्तो पाण खणंदी, स्कूल बैग खणी वेंदुसि ॿाहिरि रोड ताईं जिते स्कूल जी बस अचे। बस में छोकिरो चढ़ंदो पर पेरे कोन पवंदो। स्कूल जी बस में चढ़ी करे दरीअ ते वेहंदो, दरीअ मां खोले कढंदो भूंडो ॿाहिरि ॾींदो माणस खे, चवंदो मम्मी टाटा। माणस अंधी भूंडे में कुझु चई, मुंहिंजे बच्चे मथां टाटा कई, धूड़ टाटा कई, भूंडा ॾेई वई। पोइ छोरा वॾा थी खरियो पवनि, वो साॻियूं मायूं असांजी पलव पाराइनि, भगत पलव पाए छोरो हथनि मां निकिरी वियो। चओ नंढे हूंदे भूंडा त ॾिनी तॾहिं कुझु पिए थी, मुंहिंजे पुट खे भूंडा ॾिना। हक़ीक़त में माउ माना संस्कार जो घर थींदो आहे। संस्कार औलाद में माना माउ खां ई, इहा हक़ीक़त। हिकिड़ो ज़मानो सिंध हिते सम्झा तो अहिड़ी त आइटम ई कोन थी ॾिसण में अचे जेका सिंध में वधि में ॼावल का
एक अध 2 4 5 7 होंदियूं, पर जे सिंध में शादी कई हुजे एड़ा बुजुर्ग आहिनि जेके सिंध में शहीद थिया आहिनि। वाह 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 शंकर भैया, तो तव्हांखे यादि हूंदो। हाँ क्या बात। तो जे हाँ जे सिंध में शादी कई हूंदी उनखे ध्यानु हूंदो सिंध में का बि माई के ज़ाइफ़ा के घर खां ॿाहिरि निकिरणो हूंदो न, हिकिड़ो त हेॾो सारो घूंघट माना चादर पाए निकिरंदियूं, चादर में रुगो हिकिड़ी अख सां रुगो ॾिसी सघंदियूं। माना जेकॾहिं घोट खे पंहिंजी जोइ खे ॻोल्हणो हुजे रोड ते न सुञाणे सघे, पाड़े वारनि में हथ विझे। हक़ीक़त पोइ उन ज़माने में भले सॼी चादर सां ढकिजी निकिरंदी न माई। जीअं थी ॾिसो अॼु बि तिलक ॾिसो साइज़ हेॾी वॾी साइज़। सिंध में त माॻी रुपयो कलदार चांदीअ जो बिल्कुलु हुन में सिंदूर जी दॿी में पियो हूंदो। माई खे घर खां ॿाहिरि निकिरणो आहे उहो चांदीअ कलदार मोड़े ढिड़िंग ॼण कंहिंखे वोट ॾेई निकिरी। हा ठप हणी निकिरंदी हेॾो सारो तिलक ऐं वॾो तिलक ॾियण पुठियां भावना हूंदी भई जेॾो वॾी मुंहिंजी तिलक जी साइज़ रहंदी एतिरी वॾी मां सुहागन रहंदसि, एतिरी वॾी मुंहिंजी पतीअ जी उमिरि रहंदी। इहा त सिंध में हिंदुस्तान में आसीं तिलक जी साइज़ ई घटिजी वई। ऐं हक़ीक़त आहे तॾहिं 125 माण्हू 125 साल जीअंदा, हींअर जीअनि था जा। सिंध मां आयासीं हिंदुस्तान में मायुनि जे तिलक जी साइज़ ई घटिजी आधियो। पोइ अलॻि अलॻि कॉलोनियुनि में घुमियासीं त पावली विच में त रेखा जो युग हलियो बिल्कुलु जीअं दादीअ खे कर बिल्कुलु कन हिते नक जे मथां हिते मायूं ॾींदियूं पाईअ जेॾो तिलक। पोइ वरी अलॻि अलॻि कॉलोनियुनि में वेठासीं, मुंहिंजी तिलक जी साइज़ जी ख़बर कोन पई, साइज़ छा डिजाइन जी ख़बर कोन्हे। कंहिंजे मथे ते ॾिसो नांगण चमड़ी पई आहे ॼण डंग पई हणे, कंहिंजे मथे ते वण चमड़ियो पियो आहे, कंहिंजे मथे ते अंब। हिकिड़ी त मुंहिंजी जया कद भॻी सर में कानी ॿोड़े ढिंग हिकिड़ो तिड जेॾो तिलक ॾेई निकिती। हिकिड़ी साहेड़ी गॾियसि रस्ते में, उन पुछियसि मुंहिंजी जया ॾे ख़बर अॼु तिलक सफ़ा नंढड़ो ॾिनो अथई। चई छा ॿुधाई अदी अॼुकल्ह हूअं ई ॿिन्हिनि जी तबियत किथे थी ठीकु रहे, आसराई लाइ वेठी आहे चंडी। हांडा सड़िया बच्चा 6 सालनि खां गुजरात में बरसाति कोन हुई, पाणी कोन हो। हिन साल बरसाति पई, मुंहिंजे बचड़े चई पप्पा हिन भेरे बरसाति आई आहे, बालाराम नदीअ में बि थोरो घणो पाणी आयो आहे, हलो न पिकनिक करे अचूं। संडे ॾींहुं मां मुंहिंजे छोकिरे खे, मुंहिंजी छोकिरीअ खे, मुंहिंजी घरवारीअ खे, मां 4 ॼणा सीड़जी विया आहियूं बालाराम नदीअ में। उते ॾिठोसीं गोॾनि ताईं पाणी, मां घिड़ी वियुसि पाणीअ में। भई 5 सालनि खां पोइ पाणीअ बरसाति थी आहे गुजरात में, सो गोॾनि ताईं पाणी, मां घिड़ी वियुसि पाणीअ में। मूंखे ॾिसी मुंहिंजे छोकिरे जी सद थी, उहो बि गिड़ियो। माण्हू रड़के चए छा आहे छा आहे केॾा थो वञी? चई मम्मी सनानु थो करिणो आहे। चई छो घरां सनानु कोन करे आयो? चई हा करे त आयो आहियां। चई पोइ छा आहे? चई पप्पा जो वियो आहे। चई चरिया पिणे जो त 10 लख जो इंश्योरेंस आहे, हा उहो मोह त 10 लख ॾेई वेंदो। वे वे माठ करे कंध भॻो पप्पा वियो आहे। ॿुधायो अच्छी ड्रेस त ॼण जया त सुभाए रखी आहे, बसि रुगो पाइण जो चांस मिले। पर ॿार अॼुकल्ह जा ॿुधायो मां जेतिरा असीं ॿुधू सम्झंदा आहियूं, असीं जेतिरा ॿुधू हूंदासीं एतिरा ई असांजा ॿार होशियार थी पिया आहिनि। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो छोकिरो अची चई पप्पा तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि करे पंहिंजो नालो लिखी वञो। मुंहिंजो हा पुटु मां पंहिंजे ख़ानदान जो नालो लिखी ॾेखारी, अखियूं बंदि करे। छो पढ़ियल लिखियल त आहे न, BCom त कई आहे मूं 76 में बेटा। चई न न पंहिंजो नालो ई कोन लिखी सघंदा। न मूं चयो पुटु लिखी छॾियोसि। चई चऊं लिखी ॾेखारियो। मुंहिंजो ॾे पन्नू। चई पहिरीं अखियूं बंदि कयो। सो छोकिरे माणस जो रओ खणी आयो, उन सां मुंहिंजूं अखियूं बंदि कई। अची ॾिनई हिकिड़ो पनो, चई लिखो हिन ते पंहिंजो नालो। मूं लिखियो। छोकिरो खणी भॻो, मुंहिंजो ॾेखार। चई न अखियूं खोल। अखियूं खोले, मुंहिंजो किथे आहे पन्नू? ॾेखार पुटु मूं पंहिंजो नालो सही लिखियो आहे। चई न पप्पा ॾेखारण जहिड़ो हुजे त अखियूं खोलाए न साइन करायांव। माणस मां ख़बर आहे। चई स्कूल जी प्रोग्रेस रिपोर्ट हुअसि, सभिनी सब्जेक्टनि में फेल थियो आहे। केरु पुॼी अॼुकल्ह जी औलाद सां?
छा ॿुधायां वखा सड़िया वेठा आहिनि। हे मिस्टर जयराम रूपाणी आहिनि मुंहिंजा एज ए फादरली। जॾहिं बि हिते ईंदो आहियां बॉम्बे में भई मूंखे राति रहणी आहे जेॾी बॉम्बे में, हालांकि चंद्रू भैया चयल आहे ऐं परमानेंटली चयल अथनि भई कॾहिं तूं अची परमानंद बॉम्बे में रहो असांजे हिन होटल में। पर हाणे सम्झ मुंहिंजो हुजे प्रोग्राम होॾां मुलंद में त हिते रही छा धूड़ पायां छा, इन करे भई पोइ कोशिशि इहा आहे कोन उते। पर मिस्टर रूपाणी सां, हालांकि चंद्रू भैया जो घर ऐं रूपाणी जो घर अम्मू साम्हूं आहिनि, उन सां एतिरो प्यारु आहे भई राति रहणी आहे मूंखे हिते बॉम्बे एरिया में, बांद्रा एरिया में, त दादा वटि रहंदुसि रूपाणी वटि, हिकिड़े ॾींहं वटि रहियुसि। फर्स्ट टाइम ईंदा त सुबुह जो वञी पोटी अथसि नंढड़ी, चई हलो अंकल, चलो बेटा, चई आपका, हाँ मनीषा, चई आपका नाम परमन प्यासी ना? मुझे हाँ बेटा, पर आप तो मेरे को फर्स्ट टाइम देख रही हो, आपको क्या मालूम कि कैसे पता पड़ा कि मेरा नाम परमान प्यासी है? जी रात को दादाजी बता रहे थे कि एक लाल बाल वाले अंकल आएंगे, बहुत अच्छा गाते हैं, उनका नाम परमान प्यासी है। अंकल बैठो बैठो। मुझे दादाजी कहाँ हैं? जी वो बाथरूम गए नहाने के लिए। आप बैठो अंकल, टीवी चालू करूँ? मुझे टीवी छोटी कंध भगी चालू करी, इन्हें पेपर दे ना, पेपर पढ़ा। जी क्या अंकल मजाक कर रहे हो, आप और पेपर पढ़ेंगे? मुझे क्यों नहीं बेटा, मैं पढ़ा लिखा हूँ। जी सवाल ही नहीं, दादाजी तो बोल रहे थे कि प्यासी अंकल को ABCD भी नहीं आती है। मुझे ना पुट तुझे आपके दादाजी से भूल होती होगी, मैंने एक्चुअल BCom किया है बेटा, वो भी 1976 में। जी सवाल ही नहीं, दादाजी तो यहाँ तक बोलते थे कि प्यासी अंकल को 1 से 50 तक गिनती भी लिखना नहीं आती है। मैंने कहा सवाल ही नहीं बेटा, ला तेरी कॉपी दे मेरे को, तो आपकी नोटबुक दो। प्लीज अंकल मेरी नोटबुक को हाथ मत लगाना। मैंने कहा नहीं बेटा, मैं आपको लिख के दिखाता हूँ, तुम्हारी नोटबुक दो। चीना नहीं नहीं अंकल प्लीज प्लीज, हाँ मेरी नोटबुक को हाथ मत नहीं करना। अरे बेटा तुम दो तो सही, मैं तुमको लिख के दिखाता हूँ। जबरदस्ती कन दबगी खां उनजी नोटबुक फुरे, हिकिड़े पेज ते 1 खां 100 ताईं गिनती लिखी, ॿिए पेज ते सॼी ABCD लिखी, 3 पेज ते 1 खां 20 ताईं पहाड़ा लिखिया। मुंहिंजो कन दबगी, तूं पढ़ ऐं ॾाॾाई निकिरे बाथरूम मां, उनखे पढ़। ॾिस मां पढ़ियल लिखियल आहियां न। छोकिरीअ हिकिड़ो पेज ॾिठईं, ॿियो ॾिठईं, टियों ॾिठईं। चई हा अंकल पंहिंजो अॼोको होमवर्क थी वियो। केॾा ॿार होशियार थी विया आहिनि, होमवर्क महिमाननि खां कराए वठनि। पुॼी सघिजे थो। हिकिड़े ॾींहुं त घर पियो वञा, ॾींहं रोटी खाइण दुकान तां, त असांजे कॉलोनीअ रोड ठाहियूं वेठे म्यूनसिपालिटी वारनि, त मूंखे बाइक ॿाहिरि ई बीहारणी पई रोड ते। पंधु वेठो वञा अंदरि, ॾिठो हिकिड़ो ॿारु 7 साले खनि, 7 साढे 7 साले जो, गर्मीअ जो महीनो, जून जो महीनो, हिकिड़ो छोकिरो 7 साढे 7 साले जो टुप वेठो ॾे हिकिड़े थले ते। मुंहिंजे वीचारे जे पेर में चंपल कोन्हे, उस हेड़ी, वीचारे जा पेर पिया सड़नि से, इन करे टुप ॾे। मुंहिंजो पुट पेर पिया सड़नि, घर में छो कोन थो वञी? चई अंकल दर बंदि आहे न। अरे मुंहिंजो छा बसा माणे खे चंडीअ तोखे ॼणे त छॾियो, हां हीअ मई रोड ते छॾे ॾिनो अथई पुट बिना चंपल जे, तरस। मां ऐं वरी छोकिरे जो छा डोर बेल त लॻल हुई, पर बेल ताईं छोकिरी हथ न पियो पहुचे। मुंहिंजो घंटी वॼाइणी थिए न। चई हा न अंकल, खयो मां संज में, मुंहिंजो 10 दफ़ा वॼाए, माणे खे उथार, मां पाण बुछड़ो करे वञांसि। छोकिरो मुंहिंजे हंज में चढ़ियो, 8-10 दफ़ा घंटी वॼाई, टन 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 ढिन, लथो यकदमि हंज मां। मुंहिंजो छो पुट पेर सड़ंदई, लथो छो ई? छी न अंकल हाणे भॼियो। मुंहिंजो छो पुट? चई हींअर हिन घर मां हिकिड़ी माई निकिरंदी, मोटी माई, उन हथ में हॉकी हूंदसि। असां रोज़ हिन माई खे परेशान करे घंटी वॼाए भॼी वेंदा आहियूं। बीड़ी का तरे, हाणे छोरो त भॼी वियो, मां किथां भॼां? एॾा होशियार थी विया आहिनि अॼुकल्ह जा ॿार। त अचो अरे जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी, जियो जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी, जियो जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी, जियो जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी। ओ मौजू माणियो ऐं खाओ पीओ सिंधी, अरे मौजू माणियो ऐं खाओ पीओ सिंधी, जियो जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी, जियो जियो सिंधी सुहिणा, जियो सिंधी। हे
मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। वो सुहिणा हूंदा समय हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी। वो सुहिणा हूंदा समय हज़ारे सुहिणनि जा सरदार सिंधी। ओ लख लहे थी लोड उन्हनि जी दुनिया जा दिलदार सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। हे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। सूंह सुगंध वधाइन गुलन मंझ गुलाब सिंधी। ओ जग जी सूंह सुगंध वधाइन गुलन मंझ गुलाब सिंधी। रोशन कन संसार सजे के तारन में महताब सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। ओ मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। ओ जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। देश विदेश में जित भी हुजन पर शाल रहन सदा शाद सिंधी। ओ देश विदेश में जित भी रहन चल सदा रहन शल शाद सिंधी। पंहिंजी ॿोली साहस सांदे शाल रहन आबाद सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। ओ मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। आजादी खातिर घोरे आया सिंध सिंधी। ओ भारत जी आजादी खातिर घोरे आया सिंध सिंधी। जोड़े वेठा सारे जग सां हाणे पंहिंजी जिंद सिंधी। ओ जोड़े वेठा सारे जग सां हाणे पंहिंजी जिंद सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी। अरे मौजूं माणियो ऐं खाओ पीओ
सिंधी अरे मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो हले आजो जियो साईं जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मुल्क मिठे जा ढोलन आहिनि ढोल सिंधी ओ माण्हू मुंहिंजे मुल्क मिठे जा ढोलण आहिनि ढोल सिंधी माखीअ मिसरीअ खां बि मिठड़ा बोलनि बहगुण बोल सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी अरे मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी अरे मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी अरे मौजू माण्हू ऐं खाओ पीओ सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी जियो जियो सिंधी सुहिणा जियो सिंधी बोल सिंधी भगवान